अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो पंहिंजो दोस्त जीवत कुमार अॼु हाज़िर थियो आहियां सिंधी टू इंग्लिश ग्रामर या ईअं खणी चओ इंग्लिश टू सिंधी ग्रामर, जंहिंमें असीं बेसिक इंग्लिश ग्रामर खे जेको आहे कवर कंदासीं, जंहिंजा गुज़िरियल जेको आहिनि 4 लेक्चर आउं ॾेई चुको आहियां, जंहिंमें पाण शुरूआति कई हुई लेटर खां ऐं उनखां पोइ वर्ड ऐं सेंटेंस। अॼु पाण पढ़ंदासीं नाउन जे बारे में ऐं नाउन जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि जे बारे में। अॼु सिर्फ़ु नाउन ते ॻाल्हाईंदासीं ऐं नाउन जा कुल घणा क़िस्म आहिनि उन्हनि खे जेको आहे पढ़ंदासीं ऐं इनशाला ईंदड़ वीडियो में जेको आहे उन्हनि जेके क़िस्मनि आहिनि नाउन जा उन्हनि जी जेको आहे गहराई सां पाण प्रूव कंदासीं त उहे छा हूंदा आहिनि। हाणे नाउन जंहिंखे इस्म चयो वञे थो, हाणे इस्म अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु ई या जंहिंजी माना ई जेको आहे उहो आहे नालो। हाणे इंग्लिश में ॾिसूं त नाउन खे छा चयो वञे थो, ठीकु आहे। हाणे नाउन इज़ अ नेमिंग वर्ड, मतिलबु त कंहिं बि नाले वारे लफ़्ज़ खे जेको आहे उहो नाउन चयो वञे थो। हाणे ॿी डेफिनेशन ॾिसंदासीं त नाउन इज़ अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग आर आइडिया। नाउन इज़ अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग आर आइडिया, ठीकु है। हाणे हीअ आहे ॿी डेफिनेशन हिन जी। हाणे मिसाल ॾिसंदासीं नाउन जा, फॉर एग्ज़ाम्पल अली, कराची, मिल्क, पॉवर्टी, ETC। हाणे सिंधी में जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त इस्म कंहिं बि नाले खे इस्म चइबो आहे। सफ़ा आसान जेका वसफ़ आहे हिन जी उहा इहा आहे त कंहिं बि नाले खे असीं छा चवंदा आहियूं, इस्म। कंहिं बि शख़्स, जॻह, शइ या कंहिं ख़्याल जे नाले खे इस्म चइबो आहे, ठीकु। हाणे उन में केतिरियूं शयूं अचनि थियूं, मिसाल तौरु अली। हाणे अली हिकिड़े शख़्स जो नालो आहे। कराची हिकिड़ी जॻह जो नालो आहे। शइ मिसाल तौरु खीरु अची वियो, काठ अची वियो या पेन अची वई, पेंसिल अची वई, कलम अची वियो, किताबु अची वियो। हाणे इहे सभु शयूं आहिनि। हाणे हिते मूं ॾिनो आहे खीरु। हाणे ॿियो हूंदो आहे ख़्याल ऐं जेके जज़्बा हूंदा आहिनि, ख़्याल हूंदा आहिनि, ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि खे बि जेको आहे असीं जेको आहे शामिलु कंदा आहियूं इस्म में। मिसाल तौरु हाणे गुरबत आहे न, इहा हिकिड़ी हालत आहे इंसान जी, गुरबत वारी ज़िंदगी। हाणे हिते गुरबत जेको आहे इहो छा आहे, इस्म आहे, ठीकु है। हाणे ॾिसंदासीं काइंड्स ऑफ नाउन, त इस्म जा घणा क़िस्म आहिनि, ठीकु है। मजमूई तौर ते इस्म जा जेके क़िस्म आहिनि उहे 5 सम्झिया वञनि था। पहिरियों आहे प्रॉपर नाउन, जंहिंखे सिंधी में इस्म में ख़ासि चयो वञे थो, ठीकु। कंहिं ख़ासि शइ जे नाले खे असीं चवंदा आहियूं प्रॉपर नाउन, ठीकु, इस्म ख़ासि। कॉमन नाउन जंहिंखे आम इस्म चयो वञे थो या इस्म में आम चयो वञे थो। इनखे इनशाला मज़ीद असीं मिसालनि सां ऐं गहराई सां हर हिकु जेको इस्म जो क़िस्म आहे उनखे असीं पढ़ंदासीं, पर फ़िलहालु हिते जेको आहे तव्हांखे इन्हनि जी फ़हिरिस्त आउं ॼाणायां थो, त उहा फ़हिरिस्त केतिरी आहे। हाणे ॿियो आहे कलेक्टिव नाउन। कलेक्टिव मीन्स कलेक्ट मां निकितल आहे। कलेक्ट मीन्स गॾु थियल शयूं। कलेक्टिव नाउन जंहिंखे इस्म में जमे चयो वेंदो आहे, मतिलबु त शयूं तमामु घणियूं हूंदियूं पर उन्हनि ते नालो हिकिड़ो हूंदो। मिसाल तौरु आर्मी आहे, पुलिस आहे। हाणे इहे सभु कलेक्टिव नाउन जा हिकिड़ा मिसाल आहिनि। हाणे एब्स्ट्रैक्ट नाउन। एब्स्ट्रैक्ट नाउन वरी उहे जंहिंखे असीं छुई न सघंदा आहियूं ऐं ॾिसी न सघंदा आहियूं, बल्कि उन्हनि खे छा कंदा आहियूं, असीं महसूसु कंदा आहियूं। जीअं गुरबत तव्हांखे जेको मिसाल ॾिनो, त हाणे गुरबत खे पाण आम अख सां जेको आहे उहो ॾिसी न सघंदा आहियूं, पर उनजी हालत मां जेको आहे पाण अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त हीअ गुरबत सां भरियल आहे या ग़मगीन हूंदो आहे मिसाल तौरु, या ख़ुशी हूंदी आहे। हाणे ख़ुशी जेको आहे उहो हिकिड़ी कैफ़ियत ई जो नालो ई आहे। त इहे सभु जेके शामिलु थींदा आहिनि उहे थींदा आहिनि एब्स्ट्रैक्ट नाउन में, ठीकु। पोइ आहे मटीरियल नाउन। मटीरियल्स मीन्स सामान जेको हूंदो आहे, सामान मतिलबु त जंहिंमां ॿियूं शयूं ठहिनि। कुझु माण्हू ईअं बि चवंदा आहिनि या कुझु मौक़िक़नि जो इहो बि रायो आहे त जंहिं शइ मां ॿियूं शयूं ठहिनि त उन्हनि खे बि जेको आहे मटीरियल नाउन चइबो आहे। पर इनशाला जॾहिं इन जे बारे में असीं वधीक तफ़सील सां पढ़ंदासीं त आउं तव्हांखे हर हिकु इन जी जेका पहलू हूंदो हर हिकु उहो तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। पर फ़िलहालु हिते तव्हां सिर्फ़ु ईअं इन्हनि जा नाला जेके उहे पंहिंजे नोटबुक में महफ़ूज़ करे छॾियो। हाणे मटीरियल नाउन मिसाल तौरु काठ थी वियो ऐं उनखां अलावा खंडु थी वई या ॿिया जेके बि नाला अचनि था उहे छा में शुमारु थियनि था, मटीरियल नाउन में शुमारु थियनि था। सो अॼु इहो लेक्चर इस्म ऐं इस्म जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु पाण ॾिठोसीं। हाणे इनशाला ईंदड़ लेक्चर में पाण जेके नाउन जा क़िस्म आहिनि, काइंड्स ऑफ नाउन जेके आहिनि उन्हनि खे असीं गौर सां पढ़ंदासीं ऐं मिसालनि सां सम्झण जी कोशिशि कंदासीं त इहो छा आहिनि। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो।
अल्लाह हाफ़िज़। इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं नए लेक्चर सां गॾु।